आगाह कयां खे नशर फ़रोज़ मां महांगाई खिलाफ़ PDM जे सॾ ते एहतिजाज जी रैली कढी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। नशर फ़रोज़ मां रियाज़ मस्जिद खां निकितल रैली शहर जो गश्त करण बाद प्रेस क्लब पहुती आहे। एहतिजाजी रैली में PDM में शामिल पार्टियुनि जा वॾे अंग में कारकुन शामिल आहिनि। इमरान खान जी हुकूमत करप्शन जी इंतहा करे छॾी आहे। अॻवाणनि जो इहो चवणु आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे। आगाह कयूं पिया नशर फ़रोज़ मां महांगाई खिलाफ़ PDM जे सॾ ते एहतिजाजी रैली कढी वई आहे। रियाज़ मस्जिद खां निकितल रैली शहर जो गश्त करण बाद प्रेस क्लब पहुती। एहतिजाजी रैली में PDM में शामिल पार्टीज़ जा वॾे अंग में कारकुन शामिल आहिनि। अॻवाणनि जो चवणु आहे त इमरान खान जी हुकूमत करप्शन जी इंतहा करे छॾी आहे। महांगाई अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। नशर फ़रोज़ मां अपडेट कयूं पिया। महांगाई खिलाफ़ PDM जे सॾ ते एहतिजाजी रैली कढी वई आहे। रियाज़ मस्जिद खां निकितल रैली शहर जो गश्त करण बाद प्रेस क्लब पहुती आहे। अपडेट्स वठंदासीं नशर फ़रोज़ मां ज़ाहिद कैमखानी खां। ज़ाहिद आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी ज़ाहिद आगाह कजो, छा अपडेट्स आहिनि? जी वफाकी हुकूमत पारा मुल्क में वधंदड़ महंगाई के खिलाफ जो है PDM में शामिल जमातन पारा जो है नशर फ़रोज़ में एक एहतिजाजी रैली कढी वही है। रैली जो है शहर के मुख्तलिफ हंधनि जो गश्त कंदे अल्लाह वाले चौक से पहुती है, जैमें सभी कारकुन जो एहतिजाज करे रहा है, हुकूमत जे महंगाई के खिलाफ नारेबाजी करे रहा है। इन जो चवण है वफाकी हुकूमत जो है आवाम से जो वायदा क्या उनके पूरा न कया। इमरान हुकूमत जो है करप्शन की इंतहा करे छॾी आहे। महंगाई अवाम जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। अॻवाननि जंहिंमें जमीयत उलमा इस्लाम जो अब्दुर्रहमान डंगराज हुयो, मुस्लिम लीग नून जो मंजूर मुगल ऐं ॿिया अॻवान शामिल हुया। जंहिंखां अलावा बार काउंसिल के वकीलनि भी जो है एहतिजाजी धरने में जो है शिरकत कई है। इन वक्त जो सभी कारकुननि जो है अल्लाह वाले चौक से धरनो जारी है। जी मेहरबानी मां जी अपडेट करण लाइ।